कल इसराइल ऐं अमेरिका जे हिकिड़े गॾियल हमले में ईरान जे सुप्रीम लीडर आयतुल्लाह ख़amenei खे शहीद कयो वियो आहे। पाकिस्तान तहरीक इंसाफ़ इन जी शदीद अल्फाज़ में मज़म्मत करे थी। इहो जेको हमिलो थियो आहे इहो बैनुल क़ौमी जेके क़ानून आहिनि उन्हनि जी ख़िलाफ़ वर्ज़ी आहे। इहो इख़लाक़ी क़दरनि जी ख़िलाफ़ वर्ज़ी आहे। इहो साज़िश आहे हिकिड़ो बैनुल क़ौमी अमन जे ख़िलाफ़। काफ़ी वक़्त खां तव्हां ॾिठो कहिड़े तरीक़े सां फ़लस्तीन में गज़ा में इंसानियत जो क़त्लेआम कयो वियो ऐं उन जे नतीजे में हिकिड़ो बोर्ड ऑफ पीस ठाहियो वियो आहे जंहिंमें इसराइल मौजूदु आहे। पाकिस्तान तहरीक इंसाफ़ उन जी बि मुखालफ़त कंदी रही आहे त उन जा के बि वाज़ह जेके आहिनि अञाण न आहिनि, उन जा टर्म्स ऑफ रेफरेंसिस न आहिनि ऐं उतां खां ई जेके ख़ामोशी आहे मुख़्तलिफ़ मुल्कनि जी उन खां उन्हनि खे एनकरेजमेंट मिली आहे ऐं उन सां ई वॾो वाक़ियो पेश आयो आहे। इन ते पूरी दुनिया में जेको आहे जेके बि अमन पसंदि धुरियूं आहिनि, जेके बि अमन सां मोहबत कनि थियूं, उन्हनि खे शदीद हिकिड़ो धचको रसियो आहे ऐं इन जी जेतिरी बि मज़म्मत कजे ओतिरी घटि आहे। उमरकोट में तव्हां पूरी सिंध में बल्कि पूरी दुनिया में हिन वक़्तु होली जूं तक़रीबात मल्हायूं वञनि थियूं पियूं। असीं पंहिंजे भाइरनि सां गॾु जेके बि इन जे ग़म में शरीक आहिनि हुननि सां गॾु आहियूं ऐं उमरकोट में जेको होली जो त्योहार मल्हायो वञे थो पियो, जेके अॼु तक़रीबात थियणियूं आहिनि, असीं उन ॾुख में उन सोग में अॼु जूं तक़रीबात जेके आहिनि ऐं पंहिंजी अपील कयां थो पंहिंजी सॼी कम्यूनिटी खे, हिंदू कम्यूनिटी खे, त उनखे मुअतल कयो वञे ऐं सभु इन ॾुख में शरीक थियनि।